अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु वारो आहे ॿारनि जी कहाणी जो। मूं पंहिंजे चैनल जे इंट्रोडक्शन में तव्हांखे ॿुधायो हो त ॿारनि लाइ कहाणी बि लिखियूं आहिनि, बैत बि लिखिया आहिनि। सो अॼु वारो आहे ॿारनि खे कहाणी ॿुधाइण जो। पर उन खां पहिरियों मां थोरो पंहिंजे हिन किताब जो इंट्रोडक्शन करायां। हीउ मुंहिंजो अणछपियल किताबु आहे जेको 2008-9 में मूं नेशनल बुक फाउंडेशन ॿारनि जे अदब लाइ कुझु किताब घुराया मुक़ाबले लाइ। सो उन में मूं ही पंहिंजो लिखियलु किताबु कंपोज़ कराए मोकिलियो हो। इनाम त कोन मिलियो मूंखे, पर हुननि मूंखे सर्टिफिकेट मोकिलियो एप्रिसिएशन जो, शाबाश जो, तारीफ़ जो। सो ही मुंहिंजो अणछपियल किताबु आहे ॿारनि जे कहाणियुनि जो, जेके मुहावरनि ते, पहाकनि ऐं चवणनि ते ॿधियल आहिनि, जेके ईडियम बेस्ड कहाणियूं आहिनि। उन्हनि जा उनवान जेके आहिनि उहे पहाका आहिनि या चवणियूं। ऐं उन्हनि मूंखे ही सर्टिफिकेट बि ॾिनो, जेको ज़ाहिर आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी हैसियत थो रखे। नेशनल बुक फाउंडेशन, मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां पहिरीं कहाणी मुंहिंजी हिन किताब में जेका ॾिनल आहे उहा आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, या जेको ॿिए लाइ खॾ खणंदो सो पाण हुन में किरंदो। ही हिन महीने जो कींझर रिसालो आहे। इहा कहाणी हिन में छपी आहे ऐं आईंदा मां हुननि खे कहाणी मोकिलींदी रहंदसि। उन्हनि जी महिरबानी आहे जो मुंहिंजे लिखणीअ खे जाइ ॾियनि था पंहिंजे रिसाले में। सो अचूं था अॼु असां पंहिंजी पहिरीं कहाणी जे तरफ़। सो पहिरीं कहाणी आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। मूं हमेशह महसूसु कयो आहे त ॿार हिकिड़े उस्ताद जी हैसियत में मूं सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदे इहो महसूसु कयो त ॿार न त पहाको सम्झनि था, न उनखे जुमिले में इस्तेमालु करे था सघनि। उन्हनि जो मक़सदु उन्हनि खे सम्झ में नथो अचे। सो मां तव्हांखे ही कहाणी ॿुधाईंदमि। तक़रीबन 42-43 कहाणियूं मुंहिंजूं लिखियल आहिनि, सिलसिलो हलंदो रहंदो। पहिरीं कहाणी आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सो मां ॿारनि सां हाणे मुखातिब आहियां। प्यारा ॿारो, अस्सलाम वालेकुम। अनवर हिकिड़ो तमामु सुठो, होशियारु ऐं महिनती छोकिरो हूंदो हो। पढ़ण में सुठो हूंदो हो, उस्तादनि जो चयो मञींदो हो, साफ़ सुथिरो रहंदो हो। ऐं ज़ाहिर आहे त अहिड़े ॿार खे हर को पसंदि कंदो आहे। त उन्हनि जे पाड़े में, उन्हनि जे घर में, उन जे स्कूल में उनजी ॾाढी इज़त हूंदी हुई। हर को उन सां ॿार दोस्ती बि करणु पसंदि कंदो हो। हिकिड़ो ॿियो छोकिरो हूंदो, हुनजो नालो इमरान। इमरान हिकिड़ो सुस्त निकमो हूंदो, मेरो गदिलो रहंदो हो। पढ़ाई में महिनत करणु हुनखां पुॼंदी ई न हुई, इन करे हुनखे को बि पसंदि न कंदो हो। ऐं हू हमेशह चाहींदो हो त का अहिड़ी ॻाल्हि थिए जंहिंसां अनवर जेको आहे क्लास में शर्मिंदो थिए, हुनजी बेइज़ती थिए। हू ईअं सिटींदो रहंदो, साज़िश कंदो रहंदो। हिकिड़े ॾींहुं हुनखे हिकिड़ो ख़्यालु आयो। हुन छा कयो त जॾहिं रिसेस थी, सभु ॿार ॿाहिरि हलिया विया, आख़िर में जॾहिं क्लास में रुॻो इमरान बचियो त हुन छा कयो, पंहिंजे थेले मां मस्कुपड़ी कढी, इंक पॉट अॼुकल्ह जा ॿार चवंदा आहिनि, ठीकु आहे, अंग्रेज़ीअ में। सो हुन मस्कुपड़ी कढी ऐं पंहिंजे किताबनि खे छॾे ॾिनई, बाक़ी सभिनी ॿारनि जे किताबनि ते थोरी थोरी मस हारी छॾी, अनवर जे किताबनि ते भारी। ऐं पोइ आराम सां उहा मस्कुपड़ी अनवर जे थेले में विझी पाण बि क्लास खां निकिरी वियो। जॾहिं जो रिसेस ख़तमु थी, सभु ॿार वापसि आया त किताब जो ॾिठऊं त परेशान थी विया। सभिनि जा किताब ख़राबु लॻा पिया। अनवर बि ॾिठा, हुन जा किताब बि ख़राबु लॻा पिया। सो हुननि पंहिंजा किताब त कढिया। सभिनी जो ख़्यालु जेको इमरान ॾांहुं वियो। उन्हनि खे पक ई त इहा हरकत पोइ इहा ई कंदो, ॿियो कोई कोन थो करे सघे। सो जॾहिं उस्ताद आयो क्लास में त ॿारनि हुनखे सॼी माजरा ॿुधाई। उस्ताद बि सम्झी वियो त इहा हरकत जेका आहे इमरान जी आहे। सो इमरान खां जॾहिं पुछई त इमरान त इनकार कयो। हुन चयो त मूं पाण अनवर खे किताबनि ते मस हारींदे ॾिठो आहे, पर हाणे उस्ताद यकीन न पियो करे सघे, उहो नामुमकिन हो त अनवर अहिड़ी हरकत करे। सो उस्ताद सभिनी जा किताब कढाए डेस्क ते रखाया, बेंच ते मथे हुननि पंहिंजा किताब कढी रखिया। जॾहिं उस्ताद किताब चेक कया त इमरान जा किताब साफ़ सुथरा हुया, बाक़ी सभिनी जा ख़राबु हुया, अनवर जा बि ख़राबु हुया। सो उस्ताद इमरान खां पुछियो त जेकॾहिं इहा हरकत अनवर करे हा त पोइ हुन पंहिंजा किताब ख़राबु छो कया ऐं तुंहिंजा किताब छो साफ़ सुथरा छॾे ॾिनई? अगरि हुनखे ख़राबी करणो हो त तुंहिंजे किताबनि ते बि मस हारिया। सो ईअं इमरान जी चोरी पकिड़िजी पई ऐं हू ॾाढो शर्मिंदो थियो, कुझु ॻाल्हाए न सघियो। उस्ताद हुनखे ॾाढा दड़का ॾिना, सज़ा में बीहारे छॾीसि। ऐं ॿियनि ॿारनि बि जेको आहे हुन सां ॻाल्हि ॿोल ख़तमु करे छॾी, छो त हुननि जो नुक़सानु थी वियो। हुननि जा कापियूं किताब सभु ख़राबु थी विया, त उन्हनि खे चिड़ हुई इलाही। सो ईअं इमरान जेका साज़िश कई, जेका खॾ खोटियईं अनवर जे लाइ, उन में हू पाण किरियो। उन जो मतिलबु इहो आहे त जेको ॿिए लाइ बुरो सोचींदो, ॿिए लाइ बुरो कंदो, उन सां पाण सां बि बुरो थींदो।
सो या चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, यानी जहिड़ो तव्हां ॿिए सां कंदव ओड़ो तव्हां सां पाण बि थींदो। अनवर त बची वियो छो त उहो सुठो छोकिरो हो, इमरान कोन बची सघियो। सो ॿिए जे लाइ न खॾ खोटिजे, न ॿिए सां कुझु बुरो कजे छो त उहो पाण सां बुरो थींदो। सो मूंखे उमेदु आहे त इहा चवणी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं आईंदा तव्हां इंतज़ारु कंदव मुंहिंजी कहाणियुनि जो। तक़रीबन 42 पहाका 42 कहाणियूं तव्हांजे अॻियां ईंदियूं आहिस्ते आहिस्ते करे। सो इनशाला वरी ॿिए हफ़्ते कंहिं नई कहाणी सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढो प्यारु कयो, सिंधी ॻाल्हायो, फ़ख़ुरु कयो ऐं पंहिंजी धरतीअ सां प्यारु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह बाए।